सेवन मावा के खबर ॾींदा हलूं तालका रिपोर्ट में महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवन जे चूंड टक PS 77 ते इलेक्शन साल 2024 जे सिलसिले में सेवन तालके जे आराज़ी शहर में मेमन बिरादरी तरफ़ां अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिकु अज़ीम आलीशान कार्नर गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह आराज़ी शहर पहुतो। इन तक़रीब जो अहतमाम मेमन बिरादरी के मुअज़्ज़ज़ शख्सियत जावेद अली मेमन ऐं मेमन बिरादरी तरफ़ां कयो वियो हो। आराज़ी शहर जी मेमन बिरादरी ऐं आराज़ी शहर के रहवासियुनि सिंध के अॻूणे वॾे वज़ीर जो ऐं संदसि आयल पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻुवाणनि जो शानदार आदुरबाह कयो। सैयद मुराद अली शाह आराज़ीअ में इन कार्नर गॾिजाणीअ खे ख़िताब पिणु कयो। उन मौके ते प्रोग्राम के ऑर्गेनाइज़र जावेद मेमन तरफ़ां हिन कार्नर गॾिजाणी में आयल मुअज़्ज़ज़ मेहमाननि खे सिंधी टोपी अजरक ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पिणु पेश किया विया, जॾहिं त मांझांदे जो पिणु एहतमाम कयो वियो। यूथ डेवलपमेंट सेंटर्स ठाहे छॾिया आहिनि ऐं ठहनि पिया हर ज़िले में, जंहिंमें उनजे रांदियुनि जो बंदोबस्तु लाइब्रेरी असां सिंध में अॻ में हमेशह जीअं सरकारी महकमनि में सिंध सूबे खे इहो फ़ख़ुरु आहे असांखे त असां हमेशह जेके मुलाज़िम उन्हनि जी पघारूं वधायूं आहिनि। असां जेकी घटि में घटि पघार हूंदी आहे उहा जॾहिं शुरू कयोसीं 5 साल अॻु में त 15,000 रुपया हुई, उनखे 35,000 रुपया असां करे छॾियो आहे त मज़दूर खे 35,000 खां घटि मिलणु खपनि ऐं कंहिंजी पघार, पर इहा तमामु घटि आहे हाणे। तो इनखे डबल करणो आहे ऐं उनजो तरीक़ो बि ॿुधायो आहे त कीअं वफ़ाक़ में जेके इलाही वज़ारतूं आहिनि जंहिंजी ज़रूरत न आहे उन्हनि खे ख़तमु करे ऐं इहो स्पेस इहो पैसो आणींदो। उन सां गॾोगॾु चयो अथई हिते मां आराज़ीअ में मूंखे इहा शिकायत मिली, ॿिए पासे मिले थी त बिजली कोन्हे। हींअर त मौसम बहितर आहे